रावलपिंडीअ में कमेटी चौक ते नून लीग जी रैली खिताब कंदे ख्वाजा साद रफ़ीक चयो त खेनि अॼु ख़बर पइजी वई त शींहुं केरु आहे। हुन चयो त नवाज़ शरीफ़ 4 सालनि दौरान साज़िशुनि खे मुंहुं ॾिनो। संदसि चवणो त चीनी हुकूमत नवाज़ शरीफ़ ते एतमाद कयो, ज़रदारीअ जे दौर में 1 मेगावाट बिजली बि पैदा न थी। साद रफ़ीक चयो त नवाज़ शरीफ़ खे वज़ारत उज़मा जी ख़्वाहिश न हुई ऐं न आहे। हुन चयो त मुल्क में आईन जी हुकुमरानी वापसि आणींदा। संदसि चवणो त हुन नवाज़ शरीफ़ जूं मुल्क लाइ नेक ख़्वाहिशूं ॾिसी संदसि साथ ॾिनो। ख्वाजा साद रफ़ीक चयो त संदन जीअण मरण नवाज़ शरीफ़ सां आहे, हू नवाज़ शरीफ़ जी नाअहली क़बूल नथा कनि। कारकुननि खे खिताब कंदे नून लीग अॻवान तलाल चौधरी चयो त पाकिस्तानी अवाम फ़ैसिले खे क़बूल न आहे कयो। हुन चयो त नवाज़ शरीफ़ ते अरबे रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम हणी अकामे जे बुनियाद ते नाअहल कयो वियो। संदसि चवणो त नवाज़ शरीफ़ अवाम खे मोटरवे ऐं सीपेक ॾिनो, संदसि दौर में मुल्की मईशत मज़बूत थी। तलाल चौधरी चयो त नुक़सान नवाज़ शरीफ़ न पर पाकिस्तान जो थियो आहे। उन मौक़े ते कारकुननि खे खिताब कंदे नून लीग अॻवान दानियाल अज़ीज़ चयो त मुख़ालिफ़ अॼु रैली ॾिसी मथे खे हथ ॾेई वेठा आहिनि। हुन चयो त नवाज़ शरीफ़ अवामी लीडर आहे, खेसि अवाम जे दिलनि मां नथो कढी सघिजे। दानियाल अज़ीज़ चयो त नवाज़ शरीफ़ जे दौर में पाकिस्तान सभ खां वधीक तरक़ी कई। संदसि चवणो त कारकुननि जे जोश ऐं जज़्बे सबबि मुख़ालिफ़नि खे नाकामी हासिल थी वई आहे। दानियाल अज़ीज़ चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ नून लीग वधीक मज़बूत थी उभरी आहे। कारकुननि खे खिताब कंदे नून लीग अॻवान तारिक फज़ल चौधरी चयो त अवाम नवाज़ शरीफ़ जे हक़ में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ईंदड़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ई हूंदो। हुन चयो त हू अवाम जे मुस्तक़बिल संवारण लाइ ॿाहिरि निकिता आहिनि। इमरान ख़ान अॻवान न पर कठपुतली आहे।